नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे लाडर खां ख़बर ॾींदा हलूं त माज़ी में क्रिकेट जो हीरो इमरान खान हाणे पाकिस्तान वज़ीर आज़म तौरु फ़ैसिलनि खां पोइ भारतीय ख़ासि तौरु सिखनि में मक़बूल थी वियो आहे। पाकिस्तान ऐं भारत जे विच में छिकताइण बावजूदि पाकिस्तानी हुकूमत जे क़दमनि भारत में इमरान खान जी मक़बूलियत जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिं जो इज़हार लाडर में सिख बिरादरी कयो आहे। लाडर क्रिकेट ग्राउंड में पाकिस्तान ॾखण अफ्रीका जे मैच में ॾिसण लाइ हिकु सिख जो चवणु आहे त 72 वरिया खां पोइ को हिकु अहिड़ो लीडर आयो जंहिं सिखनि लाइ बॉर्डर खोलियो। मां पाकिस्तान जी हिमायत लाइ करियां थो, छो त बाबा गुरु नानक पाकिस्तान में दफ़न आहे। सिख बिरादरी मूजिबि वज़ीर आज़म इमरान खान तरफ़ां करतारपुर बॉर्डर खोलण जो ऐलान खां पोइ असां वर्ल्ड कप में पाकिस्तान क्रिकेट टीम खे सपोर्ट करे रहिया आहियूं, छो त अधु पंजाब पाकिस्तान में असां भारत में लाहौर वाला सॼो वेंदा आहियूं। तंहिं करे असां पाकिस्तान जी सपोर्ट जो फ़ैसिलो कयो। पाकिस्तान असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, असां भारत जीअं पाकिस्तान खे बि सपोर्ट करे रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।